नैना ऐं मूसा जे विच में सजावल ख़ान जी धीउ ईंदी। सजावल ख़ान जी भेण आशिकी कंदे पकड़जी पई। शामीर तरफ़ां मूसा जी भेण खे नवाब ख़ान जी हवेली मां आज़ाद करण जी कोशिश। ड्रामा सोप सीरियल तकरार में अॻिते छा थियण वारो आहे? मोज़िज़ नाज़रीन गिरामी अस्सलाम वालेकुम। दोस्तों कीअं आहियो? उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां ड्रामा सोप सीरियल तकरार जे बारे में। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां हिकु नंढी गुज़ारिश आहे त जेकॾहिं तव्हां असां हिन जे चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा ऐं घंटी जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा जीअं त असांजी हर नई वीडियो ईंदड़ तव्हां ताईं बासानी पहुची सघे। दोस्तों ड्रामा सोप सीरियल तकरार ज़बरदस्त मोड़ ते, किथे मोहबत त वरी किथे तकरार। सजावल ख़ान जी भेण आशिक सां मिली फासी पई। शामीर तरफ़ां मूसा जी भेण खे आज़ाद करण जी तयारी। मूसा सां नैना खां वधीक सजावल ख़ान जी धीउ जी मोहबत। मूसा जूं ईदूं, नवाब ख़ान नैना लाइ परेशान। अॼु जे लाइ दोस्तों एतिरो ई। अहिड़े क़िस्म जा ड्रामा अपडेट ॾिसण जे लाइ असांजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा ऐं घंटी जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा। अल्लाह वाही।